कोशिश होंदी तो थोड़े वक्त में 2-4 गालियों
मजलिस मंसूबा इमाम जाफर सादिक मिलाद का तवाफ़ को तो पढ़ हरो तो तकरीबन गवाही है से चुप दो तभी पढ़ते से मजलिस सवाजी गाना जी दाद जी मोहताज मजलिस को जैसे खड़ी से खाने को आयत जे काम पढ़िया इन जी माना में जे का कंदस हुआ कुरान में इमाम जे कौल जे मुताबिक थी या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह व कूनू मअस-सादिक़ीन अमा जो ज़हन उड़े हुजे करीम रब जो इरशाद होते ओ अली वाला या अय्युहल्लज़ीना आमनू ए अली वाला मोमिन थी मुत्तकी थी कूड़ छद याद छद जुआ छद शराब छद नशो छद बद अखलाकी छद गुनाह छद वकूनू मअस-सादिक़ीन इते मा तबजी माना में ना है बल्कि मा इत्तबा जी माना है रब तो चे अली वाला सच्चन जी पैरवी कर सादिक़ीन जी पैरवी कर मता के एतराज क्यों देते या अय्युहल्लज़ीना आमनू जी माना बोले साहब अली वाला की कई मुद्दा चुनना है नालो महमान कवियत अबू हनीफा चेमा को पूछे तो मौला कुरान में आवाज डाले अली ज़िक्र आए सादिक़ इमाम दा जुमला कुरान में जितने लफ्ज़ ईमान दिसी इनम जो मुराद मुझे डालो अल्लज़ीना आमनू जो कलाम में साको ने अल्लाह जो चे ओ अली वाला हतमन हाय नबी रबीउल अव्वल 83 हिजरी में विलादत सादिक इमाम जी 15 शवाल बाद उलमा 25 शवाल 148 हिजरी में लिखिया शहादत इमाम जी मौला जंजा त्रे कुनियतों 8 लक़ब ऐं नालो जाफर इमाम जे हथ में ब मुंडलियो ऐं ॿिनि मुंडलियुनि ते जेके जुमला हूंदा हिक ते हूंदो अल्लाहुम्मा अंत सिक़्क़ती या अल्लाह सादिक जो हिकु तूं सहारो ॿी मुंडली ते लिखियलु हूंदो अल्लाहु ख़ालिक़ु कुल्लि शैइन हर शइ जो ख़ालिक़ रब जाफर जी माना छा आहे इन जो भी माना होते जाए मां हिकड़ी पढ़ी होते हिकस जाफर जी पहली माना या है नहरुन फिल जन्नत जन्नत में 8 नहरों उन 8 मजा 2 नहरों वलू एक नहर आले इब्राहिम जे लाए बी नहर आले मोहम्मद जे लाए व इन नहर मंसूबुन ले आले मोहम्मद औसा मिनहु जेका नहर आले मोहम्मद जे लाए या उहा नहर आले इब्राहिम को वडी भी आ ऐं इहा उहा नहर जेका ॿियनि अनहार खे तो को ॾे थी वॾे थी जाफर जी पहिरीं माना आहे नहरुन फिल जन्नत जन्नत में हिकु नहर अहला मिनल असल व अबयद मिनल लबन जेका शइ उन में हले थी उहा माखी को वधीक मिठी खीर को वधीक सुफ़ैदो ज़हन ते हुजे कंहिं पुछो कादन वांगुरु जे मौला पोइ इन नहर मां जेका माखी को वधीक मिठी खीर को वधीक अची पीअंदो केरु इमाम जा जुमला हर को कोन पीअंदो मुंहिंज में 3 शयूं हुजनि कहिड़ियूं वहु युसल्ली पहिरीं शइ इन नहर मां पीअंदो हो जेको नमाज़ी हुजे बेनमाज़ी न हुजे व यबका अलल हुसैन बी अलामत पीअंदो हो जेको हुसैन ते रोइण वारो अज़ादार हुजे मौला छा हर जेको हुसैन ते रोए नमाज़ी पीअंदो न 3 अलामत कहिड़ी वाह यदन अला आदाए उमिल हुसैन
मंतर कहा तारीख लिखो जॾहिं सादिक इमाम दुनिया में आयो पहली घड़ी अचण सां इमाम हथ रखिया ज़मीन ते चेहरो कई मथे आवाज सां पढ़े अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह मां गवाही थो ॾियां हो वहदहु ला शरीका व अशहदु अन जद्दी मोहम्मद नबीउल्लाह मां गवाही थो ॾियां मुंहिंजो नालो मोहम्मद हुन जो नबी आहे व अशहदु अन जद्दी अली इमामुल उम्मत मां गवाही थो ॾियां मुंहिंजो नालो अली उम्मत जो इमाम आहे व अशहदु अन जद्दी फातिमा अमतुल्लाह गवाही थो ॾियां मां चण सां त मुंहिंजी ॾाॾी फातिमा रब जी प्यारी कनीज़ आहे सब जुमला एक पासे सादिक इमाम जो पहिरें ॾींहुं ही जुमलो एक पासे कहिड़ो मन इत्तबा लम यज़न अबदा इरशाद होते भली केतिरो नमाज़ी परहेज़गार हुजे जंहिं मुंहिंजी ॾाॾीअ जी इज़त कई इहो कॾहिं ज़लील कोन थींदो जंहिं मुंहिंजी ॾाॾीअ जो हक़ खाधो मदीने में बि मरे इहो कॾहिं शरीफ़ कोन थींदो क्यों असदुल्लाह ने नाम ने नसे खंदा खैबर दे जेना दर्शी क्या था सबक पढ़िया वे जो द्वारे पंदा दे पगड़िया फाड़े तीखा मारे मांगे चाहे पंदा दे बयान करा नाराज नहीं इंसाफ करी अपने अंदर दे जेना हक साइन मजलूम दा खैरा और राय नहीं सलावत पढ़ो जी अल्लाह सादिक को हुंजण सच्चो हुंजण असांजे हर इमाम जी सिफ़त आहे न इमाम में कूड़ जो आदेश न हूंदो हे फ़क़त मख़सूस छो लक़ब सादिक इमाम सां ॻाल्हि आहे एतिरा आदमी थिए थो न त असांजे कंहिं बि इमाम में कूड़ हुंजण जो आदेश कोन्हे सादिक फ़क़त मख़सूस छो आहे हिन इमाम सां इन जो इलाही उलमा तो जे लिखे हिकड़ी ॿुधो इमाम पाण त सच्चो आहे सादिक आहे पर सादिक हुजण जी हित तो जी आहे त हिन इमाम जे आसरे ते जंहिं बि अगर कंहिं वाइदो कयो इमाम उन जी इज़त खे ॾिसंदे उन जो कयल वाइदो पूरो कयो जैसे जी ॻाल्हि पढ़ंदुसि न त मतां तव्हां ते न पहुचे शाम जो हिकिड़ो शख्स आहे तव्हां इल्मात इहो उहो शहर आहे जिते मोहब्बान अली जी तादाद घटि आहे सादिक इमाम जे हिकिड़े मुल्क जी कई दावत ले इशा त तुंहिंजो राति जी मानी मूं वटि खाए तबलीग असां तव्हां जंहिं वटि महिमान थी वेंदा आहियूं हुन जा भला पाम भलो घटि चवण जो भाउ जो मानी ठाही आहे भाउ जो तूं अॼु बिरयानी ठाराई आहे पर तबलीग के किया तो इमाम जो में तो मानी गलो खणींदे खणींदे उनके बचे छा थी पवंदी जे इन जो मज़हब छॾे मुंहिंजे सादिक जो मज़हब जे इन जो मज़हब छॾे मुंहिंजे इमाम जो मज़हब क़बूल कंदे हुन इन्नहु ज़ामिन ली फिल जन्नत मां तुंहिंजे मज़हब जे कीअं अचां जंहिंजो मां मुरीद आहियां उन्हनि मूंखे जन्नत जी ज़मानत ॾिनी आहे इमाम जे लफ़्ज़ जीअं ॿुधा मानी मां हथ कढी चई तुंहिंजो मुर्शिद जन्नत छो जे इन्नल जन्नत इंदल हुसैन व उम्मुल हुसैन कसम रब जो वरी इन्हनि जो मुरीद थी मर अल्लाह जन्नत रखी ज़हरा हुसैन
करने लाया होते निगाह पेश तो करे तो तवाफ मुकम्मल करे जे मुझे कुले ते हथ रखी जुमलो जे केड़ो कद गुफिया साहिब मुकफिल जन्नत महजदी रे ओ मुझा मोहब साल अव्वल जे को तो वायदो मुझे ज़िम्मे ते कयो हो मां पूरो क्यों मैं तुझो दोस्त जन्नत में मुझे डाले अली सा गल लफ्ज़ जा पोइते अजने इमाम जे लफ्ज़ इमाम जा लफ्ज़ ये न बुधा इमाम जे मोहब लफ्ज़ इमाम जा बुधा त इमाम जा कदम चुमे डोड़ंदो आयो काबे जे खिलाफ के वठी हिकड़ो जुमलो जे केड़ो जे तो अली जो थी मर तो यो शाम में भी मरे त अली सा गडो होंदो अली के छडे मरे हिते भी मरे त तन सा गडो होंदो अली सा गडो न होंदो आखिरी लक़ब दो रहमत तमाम हिक लक़ब तस अल फाज़िल फाज़िल जी माना है लिअन्नहु कान अफ़ज़ल मिन अहल ज़मानिही बिल इल्म वल इल्म व अला जमीइल उलूम इमाम जो लक़ब फाज़िल इन जे लाइ जो सादिक़ इमाम जे दौर में जेतिरी मख़लूक़ हुई सभिनी खां हर इल्म जो वधीक आलिम तुंहिंजो मुंहिंजो इमाम सादिक़ वो इल्म हुजे सब्र हुजे साइंस हुजे हर इल्म रुगो हे इल्म न शरई न हर इल्म जो माहिर सादिक़ इमाम गौर कर नसीहा कला नौमान का नालो ॿुधो आहे अबू हनीफा जे दुनिया जेतो मां पंहिंजे शहर में जॾहिं सादिक़ इमाम सां मिलण पियो वञा त कंहिं इमाम जे मुंहिंजे अमानत ॾिनी वञी जो तो इमाम जे मुंहिंजी अमानत खयूं आहिनि जे हुन में कुझु दरहम दीनार हुया हिकु दीनार मां खणी पंहिंजे जेब में लिखायो सादिक़ इमाम जे साम्हूं आया न गुफ़्तगू करण खां पहिरियों इमाम जे साम्हूं ही अमानत रखियमि पाण जे तो न इमाम हुन ते ॾिठो न इमाम करियो जे तो ऐन दीनार में हक़ न हे पोकट पे असांजे हक़ में हिकु दीनार खुटल आहे उहो कढ हे पोकट पे जेको असांजे हक़ में हिकु दीनार खुटल आहे कढ माईंदी शया मौला ये मिलिया ॿियो हाणे मां काॾे कंदुसि पाण चवंदो मुंहिंजा जुमला था मुकमिल सादिक़ मां ॿिए करे जुमलो चयो पहले दीनार पाने निकली तो चवे लब्बैक या रसूलुल्लाह लब्बैक या मौला अल सादिक वल आलिम हाज़िर मुझा सच्चा इमाम हाज़िर मुस्तफा जा बचड़ा हाज़िर अली जा लाल पाण जो जे त सादिक इमाम मोले ॾिसी करे चो हे त तुंहिंजे जेब में हो न वल्लाहि लो कान फी अर्ज़ साबिया अगर तू या तुंहिंजा चमचा इनखे खणी ज़मीन जे सते तह में लिकाए सादिक़ जे सॾण में देर थी सकंदी हिन जे अचण में देर कान थींदी जंहिंमहिल छा थी पवंदो जेकॾहिं मां खाधो असांजो हिकु बि हक़ मूंखे हिकु दफ़ो खाधो त उहो ज़मीन आसमान में वॾो लानती अबू बसीर तो जे मौला हिकु दीनार खाइण वारो वॾो लानती त जन बाग खाधा इमाम जुमला पढ़िया हो इमाम नथो पढ़े इन जे लाइ मूंखे ॿ टे ॾींहं तव्हां वटि पढ़णो आहे गुफ़्तगू तमामु इमाम जा 8 लक़बनि ते गुफ़्तगू तॾहिं थींदी जॾहिं 8 मजलिसूं खपनि हिकिड़ो लक़ब इमाम जो लक़ब आहे साबिर साबिर केतिरो कई सैयदन जे बेड़े खे घरनि खे काइनात पूरी में अॼु ताईं 3 दफ़ा बाहि लॻी पहिरियों दफ़ो 11 हिजरी में बाहि लॻी जॾहिं अली
मर्द पे पुछन त छा थियो आ घर कंहिंजे खे बाहि लॻी आ हिक ॿिए खे चवनि को ॿाहिरि न वञे जो ज़हरा जो घर बसीर जा जुमलात दुनिया में माण्हू मुहर्रम जो चंड ॾिसी तंदा विसाईंदा ख़बर पवंदी त मुहर्रम अची वियो आहे ऐलान एतवार थींदा हे अबू बसीर त चए असां चंड न इमाम जे घर में रड़ियूं ॿुधी सम्झंदा हुआसीं त मुहर्रम अची जॾहिं कूकूं भलियल थींदियूं हो त मदीने वारनि खे पक थी वेंदी फुज़ैल तो
कुंतु हाज़िरन फी बैतिक मां तुझे घर में मजलिस में हुयो कि बोला मां हुयो हां बोला मां तो दावत ही कौन ने की आयो फुज़ैल मुझे दादे जी मजलिस ते दावत काफी माण्हुनि खे हूंदी आहे मूंखे जवानी दावत कोन ॾिनी आहे मां छो वञा ॿुधण खुशकिस्मत आहे वो ज़हरा जी दुआ जो सिलो आहे जेको मजलिस में असांजो तमामु परे परे खां बि मोमिन आया के वेझे हूंदे बि विया साहिल पुछ वाला को आए त वेठे काथे होए मिले छो कोन इज़त कोन तो अला बहुत जिथे अज़ादार जुतियूं डाला जो इमाम वजह मजलिस थे होते अच्छे फुज़ैल जतो इमाम जे कदम ते करे तो सवाला पो वास्तो थी ॾाढी जो अॻिते छो न आहे अॻिते छो न आहे अगर जुमला क़यामत तमाम जुमला ले इजलाल ले जद्दती फातिमा फुज़ैल मां अॻिते बि अचा मूं को अव्वल मुंहिंजी ॾाढी ज़हरा वेठी अकेली न शाम और सखीना भी गड होया ज़ैनब भी गड होया रोइण वारनि मोमिननि जा नाला वठी चवनि या अल्लाह हिन रोइंदड़ अखियुनि खे कॾहिं कंहिंजे इहो मोहताज ख़ुदा जो कोको करो इमाम हुसैन ज़हरा अकेली न शाम और ज़ैनब गद सखीना गद हुयस दवाऊं ले भी चवनि या अल्लाह हिननि अखियुनि खे दुनिया जे कमनि में न बवा अची वियूं ज़हरा आजायूं शाम जी बाज़ार इलाही सारो गिरियो कयो अथव अठे शाइन जो तबलन तबल बजाए था चवन ॾिसो जेका हली नथी सघे या बाग़ी जीवन जी भेण बर्दाश्त कयो तमागियो जुमलो बड़ा अली जो दियो गुज़र दियो यहूदन जे वेढ़े मां गुज़रियो हिक मलऊन ऐलान कयो यहूदिया अचो बदला वठो हे उन्हनि जी औलाद जे अली अव्हां जा जंगन में मर्द मारिया आयतुल्लाह काशी तो लिखे ऐलान ख़त्म थिया छतनि ते औरतूं चढ़ियूं हिक मलौना औरत जंहिंजो नालो उम्मे हजामा हथ में चोब वारो पत्थर खईं कंहिंखे नथी हणे ॿियो पुछनि थियो छो नथी हणी चवे थी मां उनखे हणंदमि जंहिंजे पीउ मुंहिंजे बाबे खे मारियो हुसैन खे हणंदो औलाद वारो माफ़ी ॾिजो खोली मलौन जे हथ में सांग साड़ा जीअं खोली सांग खणी गुज़रियो माफ़ी ॾिजो जॾहिं मलौन पत्थर हयो तारीख़ वारा लिखंदा शबीर मौला जे सोणनि चपनि में लॻो ॿियो कोई
माफिद जो जिया पत्थर है शबीर मौला जा सामू वाला दंद टुटी पिया जॾहिं इहो मंज़र सकीना ॾिठो ज़मीन ते किरी थी चवे चाचा गावे ओ चाचा माफ़ कजा न तोखे मश्क पर मोकिलिया न मुंहिंजो बाबो ई मार खुदा इहो लफ़्ज़ वरी न पढ़ाए रोइण वारो जीअं पत्थर हईं सवार से अॻिते ॿुधो ज़ैनब आलिया दुआ थी घुरे अल्लाहुम्मा अज्जिल हलाका या अल्लाह इहा शल औरत मरी वञे हलंदी वञे मौला जो न्याणियो यज़ीद जे साम्हूं आहे सैयदो वरी जुमलो चवंदो मोहम्मदी शाम ख़तम थी वञे ज़ैनब यज़ीद जे अॻियां न अचे मलऊन ऐलान कयो अचो इनाम वठो शिमिर इनाम वठी हलियो खोली इनाम वरितो हसीन इनाम वरितो हिकु मलऊन जेको थो चवे मूंखे सोन चांदी घणो ॿिया पुछंदा छो थो घणो वठी चवे थो हिननि जे ज़ुल्म ऐं मुंहिंजे ज़ुल्म में फ़र्क़ु आहे जेके हल्के जा बातनी हो यज़ीद तो चवे इब्ने कैस तो कहिड़ो ज़ुल्म कयो सैयद माफिद जो मलऊन तो चवे यज़ीद हिननि अली जा पुट मारिया मां सॼे पंध में ज़ैनब खे मारियो हो जिथे ज़ैनब सुम्हंदी हुई माने जो चोबो हणंदो सॾे चवंदी हुई हुसैन मां अञा मारिजंदी मलऊन तो चवे यज़ीद हिननि अली जा पुट मारिया आहिनि मां अली जे धीअनि खे मारियो आहे जे ॿीहर पढ़ायो अथव त ही लफ़्ज़ ॾाढो ॾुखियो आहे जॾहिं ज़ैनब आलिया मदीने आई अध रात थी आहे साइण फरमाए थी सजाद हलिया अम्मा ज़हरा जी क़ब्र ते हलो धीअ करे माउ खे ॾुख कोन लिकाईंदी आहे जॾहिं बीबी आई नव भेण कई पहिरियों जुमिलो थी चवे अम्मा गाज़ीअ खां पोइ एॾो जागी आहे मां ॾिसी नथी सघां ॿियो जुमिलो थी चवे अम्मा तुंहिंजे पुटनि खे घटि मारियो अथनि तुंहिंजे धीअनि खे ॾाढो मारियो अम्मा एॾा लोकोड़ा हया अथनि मां ज़ैनब अञा पुठीअ ते सुम्ही नथी शायद से राजा साहब ने बताने के बाद जाकिर मुसाफिर शाम साईं गुलाम हुसैन शाह